सोने मुझे कपड़ा इस्त्री करे छली नरेश अञा नाहिन कया रात करे छॾींदो हींअर छो न कया अथई मूं सोचो त तव्हां सुबुह जो मटाईंदो इन जे करे रात करे छॾींदसि मां सुभाणे मटाया रात मटाया या हींअर मटाया इन में तुंहिंजो छा जॾहिं मां तोखे चई वियोसि तूं मुंहिंजा 3-4 जोड़ा इस्त्री करे छॾ त पोइ इहा लापरवाही छो आहे जॾहिं चए थी त राति करे छॾींदी त बाक़ी अजायो गरम थियण जो कहिड़ो फ़ाइदो भॼाई मां तोसां न आहियां सोनी सां पियो ॻाल्हायां सोनी सां त पोइ चईंसि कमु कराएसि कपिड़ा इस्त्री हल सोनी वञ मां चवां थो हींअर जो हींअर मुंहिंजा कपिड़ा इस्त्री कर हींअर त साइण खे मथे में सूर आहे उनखे ज़ोर पई ॾियां भॼाई जेको तो सोचियो आहे न इहे तुंहिंजा ख़्वाब कॾहिं बि पूरा कोन थींदा ॾिसां तूं मूंखे हिन घर मां कीअं थी कढे तूं त अञा ॿार आहीं पर साइण सकीना तुंहिंजे भाउ खे बि पेरनि ते झुकाए छॾियो पर बाबा उन हूंदा हा सवाल कोन तवे खैर त थी गया बाबा असां माण्हू आहियूं मोहबती यार कसर खे कोन ॾिठोसीं हितों जे अमन ख़ातिर बस ज़हर जो प्यालो पीआसीं मोलू हुकुम बाबा साईं हुकुम मोलू अॼु जो अॼु हींअर जो हींअर मूंखे घर जे कम जे लाइ नौकरियाणी घुर्जे हाकिम खाना ख़ैर त आहे न अदा वॾा मां तोखे छा ॿुधायां तव्हांखे मां हाकिम खान इहो ई सुठो आहे मोलू हाकिम खान लाइ ॻोठ मां का नौकरियाणी हथ करे अच वॾा बाबा माफ़ करे हुई हाकिम खान दे लाइ नौकरानी कान मिलसी बाक़ी हवेली दे लाइ मिले तो मिले सचो आई मौलू सचो आई हाकिम खान लाइ कही ईंदी मोलू मां चयो मां न अॼु जो अॼु ऐं हींअर जो हींअर पाण सां गॾु वठियो अच हाकिम खान घर में सफ़ा अहिड़ी बाहि भरियल आहे छा अदा साईं इन ॻाल्हियुनि खे छॾे ॾियो जेकॾहिं मूं ज़ुबान खोली न त तमामु परे वञी पवंदासीं पोइ ढकी भली बाबा हाकिम खान ढकी भली मोलू ॾिसे छा थो वञ न मां तोखे चयो हींअर जो हींअर वठी अच बाबा साईं मेरे को मिले नौकरियाणी किथों मिलसी उधर ते वञी माई खैरा खे चओ जेकॾहिं उहा अचे न त पोइ वाह वाह थी वेंदी बाबा साईं खैर गुर खैर खैरा को घर च बिहा अपने घर दा सुकून बर्बाद करे सी उधर ते सुकून बर्बाद करण लाइ त मां खैरा खे कम लाइ घुरायां थो ज़ोरावर आहीं हाकिम खान ज़ोरावर आहीं बाबा साईं जे खैरा घर दे कम दे लाइ राज़ी न थी वे पीछे मैं क्या करा मोलू कुझु बि कर ऐं कीअं बि कर पर का न का नौकरियाणी ज़रूर वठियो अच बाबा साईं उनकी पगार कितने ताईं होवे अदा वॾा सम्झाइनि मोलूअ खे इनखे सम्झायसि वरी ही न मुंहिंजे हथों मरी पवे बाबा मोलू बाबा इहो घर जे कम जे लाइ 1000 ॿ तंहिंजा खणी 3 वठंदी ॿियो छा जेकॾहिं खैरा अचे न त उनखे मां 5000 बि ॾींदुसि 5000 हाणे तूं वञ हाकिम खान सम्झां थो तुंहिंजो दंगल कराइण ते मूं ॾाह हा दा वॾा मूं घणो ई सब्र कयो पर हाणे न अदा सही न हाणे त तूं पंहिंजे सुकून सां गॾु मुंहिंजो सुकून बि बर्बाद करण थो चाहीं अदा वॾा भाॼाई खे खैरा सां विढ़ाए हाणे पाण ॿई मज़े सां सुकून कंदासीं खैरा जे सिर ॾेखार हुजे जेके 2-3 रुपया घर में हा से भी खाई खपाए वियासीं छोरे जो भी सफ़ा हाल कोन्हे मां रन ज़ाल कहिड़ो वतां दर दर पिन दी कहिड़ो तव्हांजे खाधे पीते जो बंदोबस्त कयां जे छोरे खे थोरो घणो को ख्याल हुजे हा त एॾो परेशान थियो ई न हा चाची मां दोस्तू का उदा तो वता तो वञा पर वो बेचा तो मजी हो हाणे ॿियो कहिड़ो मित माता जो उन को उदा तो वता अम्मा भला मां वञी करे मासी जन्नत खां उधारा पैसा वठी अचां खैरा जे सिर ॾेखार हुजे
अमड़ रात सजी बुख ते गुज़ारींदासीं पर इन्हे का ढोड़ ॾे कोन वेंदासीं। अरे निकुल बा निकुल न पुछन न कुछन तो तू घर में अरे गाल बुध यो ट्रा न कर ट्रैक्टर चालू थिया तू सारा फायदा है ओ धरते पहलो कहनी गाल ते बुध ने हे ये केड़े खैर जे सिर ॾे खैर हुजे। हां ता कॾहिं खां वठी ॿिए जे फ़ाइदे जो सोचणु शुरू कयो आ। सच प्या खेना जी अम्मा सच प्या खेना तू सारे फायदे दे ले आया पर यो बुधा गजो पादवा बस सोते सोचा 500 गजो पादवा। अरे था हजारां दे फायदे न हजारां दे ओ धरते तू मन 100 दी गाल प्या करे नहीं पो खणी गाल कर मुआ गेंडा माई गाल बुध मेरे को कुत्ता आख दांत आख वहड़ा आख पाडा आख गेंडा नाख मारन घतई ओ धरते गेंदो छो न चई गेंडा ॾाढा ख़राब है कल मैं टीवी ते ॾिठा एड़ा बुछड़ा प्या लगे जो एड़ा बुछड़ा जो केड़ी मैं तेन गाल करा ये न कर अम्मा गेंडा हुन अगते नाखेंदी कर न उधर ते खैर जे सिर ॾे खैर हुजे। तू रुगो ई हो बुधाए ते हिते आयो छो आ घणी ॾियारी न हण घणी ॾियारी। मेरी अम्मा मेरी जीजा केंदी गाल समझ असा को नौकरियां खपे नौकरियां उधर ते अरे हल उधर ते केस कम कदो। अरे ना पैसे रोक मिलसनी रोक उधर ते पर वधी उधर त थी न। अरे तू छोड़ उधर को ते को रोक पैसे मिलसन रोक कम केड़ो आ एड़ा को खास कम कोनी अग च नौकरियाणी हवेली ती रहंदी पई जने हिकड़ी नौकरियाणी घर में आहे त पो बी नौकरियाणी रखण जी कहिड़ी जरूरत आ। गाल बुध ओरे साने बाल न हिकड़ी नौकरियाणी रखन जा 10 रखन उज तेडा के वने मेडा के वने उधर ते हवेली में कम कंदी ओ हवेली च कम करे सी हवेली च बोड़ी क मैं कदा क्या होता कदा खैर जे सिर ॾे खैर हुजे। हाणे इहो ॿुधाए त पगार घणी ॾींदौ। पगार पूरे 2000 महीना कदा बुधे भी कोन होसनी उधर ते 2000 हा 2000 महीना बिना हज़ारनि में कम कोन थींदो अदा। हा बाक़ी जेकॾहिं 3000 ॾियो त पोइ बि मुंहिंजी हिकिड़ी छोकिरी हलंदी। ठीक है पुड़ी 3000 पगार थी पर गाल बुध इमले दा मिलन हले तू हल तू पाणे पोयों अचे थी क्यों भला मिलन नहीं हलदी नाग प्या खांदेस। अरे हल एतिरो ताव को नथी असांजी उन त वरी केस मदद सां हले तोखे चाची जो न तू हल ये अचे थी बाजी असांखे फैसलो त कर दे त हवेली में कहिड़ी छोकिरी मोकिलियूं रहमत करे सूदी करे चाची खेदा करे या मां पास अचां। अरे गाल बुध तू मायण कदे शामिल थी हां अरे चए मैं खजी ले न कर गुंजदा छो मां माइन में शामिल आहियां सॼो ॾींहुं माइन सां गॾु त वेठो आहे अञा माई न आहियां। कुराड़ी गाल बुध जे मिले तुसा कम ते ना आवे त पिछे मैं जन्नत रे वेसा में मिले उधर ते और खरा जे सिर ॾे खैर हुजे न मुआ गेंडा न चईदा आहिनि मुंहिंजे खे जल्दी आए वे जल्दी कन खोल गाल बुधो हां ठीक है न उधर ते अम्मा पे मां वनी हवेली में कम कया ना मड़द का जरूरत कान्हे तुंहिंजे हवेलीअ जे कम करण जी। अञा हाणे इज़त मो निकिती आ माण्हू छा चवंदा त खैरा अहिड़ी थी वई आहे जो न्याणीअ जो खटियो वेठी थी खाए पई। ना मड़े माण्हू इहो चवंदा त न्याणीअ खे इन करे घर वठी अचे विहारियो अथई। मां पाण ई वेंदसि हवेलीअ में कमु करण तुंहिंजी ज़रूरत कोन्हे। ना मां न तू कम न कर मां वनी थी हवेली में कम कया हूं भी त सॼो ॾींहुं घर में वांदी वेठी आहियां। ना मड़े त खैरा जे सिर ॾे खैर हुजे तव्हां जवाननि जमाननि खे कीअं मां मोकल ॾींदसि त वञी हवेलियुनि जा कम कयो। अञा मां अची वेठी आहियां पाण ई वेंदसि। ना मां न तू घर में हुज हूं भी त अधी सुहिणी घर में अकेली आहे इहो मजूरी हूं कंदो घर में तू अचे इन मोए खे तू ई मुंहुं ॾींदी बाक़ी असां मुंहुं नथी ॾेई सघूं मां। अम्मा रहमत जे तू वञणु चाहे थी त महलाए तो वञ ईअं न थिए जो मोह गेंडो वरी वञी जन्नत खे चवे ऐं उहा वञी कमु करे। तो तोखे रोज़ी सां लॻंदा आहियूं बुढ़ी भी नथो मरे हल हल त तोखे रोज़ीअ सां लॻायां बाक़ी तू भई खटो वञ हल हल जल्दी दे सादा मूंखे खाधा चल कीअं ॾींदा ॿियो कमु कोन्हे खुटी वियो आहे गाॾो वटि गाॾो गॾे गाॾो हला को कमु धंधो कर। कदी गपी न कर अकबर यार सोचा पियो त पुलिस जे हथ ॾियण खां अॻु में पंहिंजे नंढपण जे दोस्त आचर जो पलांत कयूं वञे। आचर त पुलिस मुक़ाबले में मारे वियो न अकबर न आचर कॾहिं बि पुलिस खे फठ न ॾियां पर इहो समूरो कमु मूसा खान वारनि जो आहे। पहिरीं त मजूअ जे वार मथां शक ॾेखारियो पियो। हा दिलबर पहिरियां त शक मूंखे बि उन्हनि मथां हुयो पर जिते आचर ई पुलिस जो मुक़ाबलो थियो आहे न उते फुल में बि इहे मजूअ जबार वारा कोन वेंदा ऐं इहो पासो मूसा खान वारनि जो आहे। थी सघे थो कमाल खान वारनि आचर खान खे उते ॾिठो हुजे ऐं पोइ पंहिंजे माण्हुनि सां गॾु
कॾहिं जी इहो कमु करायो हूंदुनि? खानू मुस्तफ़ा खे चओ त इहो राज़ सिकंदर खां कढी वठे। जेकॾहिं सिकंदर सचाई ते चढ़ियो त सॼी हक़ीक़त साम्हूं अची वेंदी। हा अकबर, सुभाणे मुस्तफ़ा सां प्रोग्राम आहे ऐं हुन मथां ज़ोर था रखूं त सिकंदर खां हाल अहवाल वठी ॾे, छो त हाणे इहो अचर वारो वाक़ियो पुराणो थी चुको आहे ऐं इहे फाइल बि बंदि थी विया आहिनि। हाणे मथां सिकंदर राज़ ॾेई विझे। जीअं अचर जे क़त्ल जी ख़बर पई न त उनजो कमु तमामु करे पोइ पुलिस में हथु ॾींदसि। तुझे यार जो कातिल बची वियो तुझे यार जो कातिल। वॾो खुशनसीब आहे जो रुस्तम खान जे कारतूस खां बि बची वियो। कमीनो रुगो मुंहिंजे यार जो कातिल न, पर इन घणा घर बर्बाद कया आहिनि, घणा घर। इन जो मौत बि अहिड़ो ई बुरो थींदो, वेही तव्हां ॾिसिजो। पीरल हिकु न हिकु ॾींहुं हिनखे मां पंहिंजे हथनि सां मारींदुसि, पंहिंजे हथनि सां। इहे ख्वाब मुंहिंजे दिलि में सजायल आहिनि त मां पंहिंजे यार जे कातिल खे बि हिननि पंहिंजनि हथनि सां कुहां, हिननि हथनि सां। बेफ़िक्र रहो खैरल, इन्हे जानवर ने मां इंसान जूं टंगूं भञी तुझे अॻियां जी पिटो कंदुसि, पोइ पंहिंजे यार खे ॾियण लाइ हिकु हिकु ज़ख़्म जो हिसाब वठिजांसि। उन ॾींहं जो मूंखे बि शिदत सां इंतज़ारु आहे, शिदत सां। तमामु जल्द उहो ॾींहुं ईंदो। रुस्तम हिते ई बीह वियो, असां तव्हां कोन मिलंदो छा? हा, असां सां मिलणो आहे। पुछोसि महमूद ने छा कई, थिएसि थी ज़मानत जा को ॿियो भलो कयूं। पोइ निकिरी हलो मुंहिंजे ॻोठ, उतां गाड़ी करे असां तरफ़ निकिरी था हलूं। हा, इहो बहितर रहंदो। हा पोइ हलो। सोनी सद को वनेव सद को साइण, हीअ उहा सुखड़िया जेकी हिन हवेली में कम कंदी खेरा जी दी आहे रहमत। हिते को भी कम ना है, टाइम सां निकरण जी कर। पर मोलू तो चयो पे त हवेली में नौकरानी जी जरूरत आहे। सोनी सद को वनेव, पो मोलूअ खे जरूरत हूंदी उते वनी कम कर। हाणे दोडा फाड़ छा थी ॾिसे, निकुर तो त के ॾिसी न वठाई। वञा थी जीजा वञा थी, नाराज छो पई थी? हेरे हेरे छोरी हेरे हेरे। जी 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 साईं जी। अॻिते तोखे केर भी चवे त हवेली में नौकरानी जरूरत आहे त भुली भी त न अचिजांइ। जी जी साईं। जेकॾहिं ज़रूरत हूंदी त मां सोनीअ खे मोकिलींदसि, तूं हली अचिजांइ। जी साईं। चङो हाणे हलण जी कर, केर ॾिसी न वठे। जी 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 साईं जी। हल हल तूं त चुप करे बि चमची। हल चमची। साईं जी तरह जो ख़ैर हुजे। खुशियोनी काॾे थी वञे? साईं आई हुयसि कम जे लाइ, सो साइण चवे थी त कम न आहे। कम आहे हिन हवेले में, पर उहो कम तूं भाॼाई जे लाइ न कंदी, मुंहिंजे लाइ। छा चयो साईं? मुंहिंजो मक़सदु आहे तूं अॼु खां पोइ हिन हवेलीअ में ई कमु कंदी, मुंहिंजे लाइ चांहि तयारु कंदी, मानी पचाईंदी, मुंहिंजा कपिड़ा इस्त्री कंदी, ऐं उन कम जे लाइ मां तोखे 3000 रुपया ॾींदुसि। हाँ साइणे हाकिम खान त रहमत के पूरा 3000 तो दे, तहां त मूंखे 1000 रुपया भी न ॾींदा। छो न मां वञी करे हाकिम खान वटि कमु कयां? उनखे जेतिरा मिलंदा मां तोखे वधीक 500 रुपयो ॾींदमि। हाँ हो त साइणे सोनी सदको वञेव, सदको। छा पई सोची, हिन घर में कमु कंदी या ॿी का नौकरानी मां घुरायां? हाँ साईं हाँ, मां कमु कंदसि। त पोइ वञी हिकु कप मुंहिंजे लाइ चांहि ठाहे अच। जी साईं जी। हा बाबा, त तुंहिंजो इहो मक़सदु आहे त तूं छोकिरीअ खे वठी घर रहणु चाहीं थो?
जी रेस हू असांजी इज्जत आहे ऐं असां चाहियूं था त घर जी इज्जत घर में ई रहे त बहितर आहे। ऐं हू माई खैरां छा थी चए? रेस असां बि फॾाई आहियूं पर हू असांजी माउ लॻे माउ। वॾा बाबा तॾहिं था कहंदे न शेर जे मथां सवा शेर। हिन वक़्तु छोकिरी कंहिंजे घर आहे? रेस छोकिरी माउ जे घर रहियल आहे। उनजी छा मर्ज़ी आहे? रेस हुनजी का बि मर्ज़ी न आहे। हींअर हुनजे मथां मां हथु रखी वई आहे। जे हुनजे मथां असां बि हथु रखियोसीं न त हू असांजी थी वेंदी। मजू हिन वक़्तु छोकिरी पंहिंजी मर्ज़ीअ जी मालिक आहे। जे उहो नथी चाहे त तव्हां हुनखे पंहिंजे घर नथा रहाए सघो। रेस हू असांजे घर जी इज़त आहे इज़त। मां इन करे तो वटि लड़ी आहियां त असांखे पंहिंजी इज़त मोटाए ॾियो। कहिड़े आधार ते मजू? कहिड़े आधार ते तोखे छोकिरी मोटाए ॾियां? कहिड़ो रिश्तो आहे तुंहिंजो हुन सां? रेस हूअ मुंहिंजी भाॼाई आहे भाॼाई। तुंहिंजी भाॼाई तुंहिंजे भाउ जे ज़िंदगीअ ताईं हुई ऐं हाणे उहो रिश्तो ख़तम थी चुको आहे। हाणे इन आधार ते तूं छोकिरीअ खे नथो रहाए सघीं। रेस छोकिरी असांजी इज़त आहे इज़त ऐं वरी बि मां चाहियां थो त असांजी इज़त थी रहे। छा मक़सदु आहे तुंहिंजो? खुली छो नथो ॻाल्हाए? रेस मां हुन सां निकाह करण थो चाहियां छो त घर जी इज़त घर में ई रहे। भले देखो त कहिड़ा वक़्त आ गए ओधर ते। मजू हिन वक़्तु छोकिरीअ जी वारिस हुनजी माउ आहे ऐं इन खां वधीक त छोकिरी पाण वात वकील आहे। रेस छोकिरी त मूंसां निकाह करण लाइ राज़ी आहे पर हुनजी माउ मिलण ई नथी ॾे। या त मूंखे ज़बरदस्ती करणी पवंदी या रेस तव्हां इहो मसइलो हल करे ॾियो। बाबा असां माण्हू आहियूं मोहबती, ज़बरदस्ती हलण कोन ॾींदासीं। बाक़ी ॻाल्हि रही तुंहिंजे मसइले हल करण जी त सुभाणे मां पाण वञी छोकिरी ऐं हुनजी माउ सां मिली उन्हनि ॿिन्ही जो राज़ पोइ ॼाणे ईंदुसि ऐं पोइ ई तोखे मां को जवाबु ॾेई सघंदुसि। ठीकु आहे रेस तव्हां हुननि सां मिली भले दिलि जी तसली करे वठो। मां सुभाणे मोटी ईंदुसि। पर हिकिड़ी ॻाल्हि यादि रहे मजूर त हिन खां अॻु में तव्हां को बेड़ो क़दम न खणंदव जंहिंसां हिकु दफ़ो वरी हितां जो सुख ऐं चैन बर्बाद थिए। न त इज़त जे ख़ातिर रेस मां कुझु बि करे सघां थो कुझु बि करे सघां थो। बस जज़्बात में अचण जी का बि ज़रूरत नाहे। मां सुभाणे मालिकनि सां मिली पोइ ई ॿुधाए सघंदुसि। ठीकु आहे रेस। वॾा बाबा मसे ते ना जिन्ना चूं छोकिरी दी जान छुटी है हुन सवाल पैदा कोनी ना कुॾे वञ ओधर ते। मोलू इहा उहा ई छोकिरी आहे जंहिं असांजी दिलि बि ख़रीद करे छॾी। वॾा बाबा यही तो छोकिरी है सभाजड़ी सुलझलड़ी पितकड़ी ओधर ते। बाबा तूं एॾी सुलक्षणी ऐं सुठी छोकिरीअ जो नसीब एॾो बुरो छो आहे? वॾा बाबा कंहिं ज़माने च लतीफ़ साईं दा हिकिड़ा तुसां बैत ॿुधंदिया हुई घणे ॾींहं थी गया न अॼु त वॾा बाबा इहो ॿुधा का दिलि ठरे ओधर ते। हा वाह तुंहिंजी यादि ॾियारी मोलू वाह वाह। छा लतीफ़ सरकार फरमायो आहे त अला ॾाही मथियां ॾाहियूं ॾुख ॾिसनि। अला ॾाही मथियां ॾाहियूं ॾुख ॾिसनि मूंसां मुंहुं पिरनि थोराई में फा लॻिया। खैरां जे सिर ॾेखार हुजे सिज अचे लथो आ छोकिरी हावेली वई आहे हिन महिल ताईं न मोटी आहे। कंहिंखे का गणती ॻाल्हि ई कान्हे का मुंहिंजा त आंड्रा मुंहे अचनि। अम्मा पहिरियों ॾींहुं अथसि हवेलीअ में घणो कमु हूंदो इन जे करे देरि थी वई अथसि अची वेंदी तूं परेशान न थी। ओ चाची तूं परेशान न थी। ज़हमत रेस जी हवेली में वेला का बेले में वेला कान्हे जो दादिला नहीं ज़हमत जो तू बदू मुक़ाबलो थी तो ऐं मरी पंदी ख़ुदा खेद करे। अड़े खैरां जे सिर ॾेखार हुजे मूंखां वधीक त परेशान तोखे हुअणु घुर्जे। ज़ाल त तुंहिंजी आ पर न तूं त फरनो लॻो वेठो आ तोखे परवाह ई कान्हे। हाँ मुझी ज़ाल मूंखे ख़बर आहे हुन मां चोर भाॻिया सभु बेज़ाज़त पासे घुमी फिरी पंहिंजे वठाद ते मोती ईंदी। हाणे थाप न खणो वञी वठी अचेसि हवेलीअ मां। अकेली कीअं ईंदी? पासे मोती ईंदी अकेली न ईंदी आखिर कुंदी मासूं जी घर वासी आहे।